पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंट्रियन जे सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुल्क जे एजेंसियुनि ख़िलाफ़ ज़हर उगाछण ते सख़्त मज़हम जो इज़हार कयो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हिकु शख़्स मुल्क में ॾफेड़ पखेड़नि लाइ समूरियूं हदूं पार करे रहियो आहे। वधीक तफ़सीलात पेश आहे हीअ रिपोर्ट। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त हिकु शख़्स मुल्क में ॾिफेड़ पखणणु चाहे थो। उनखे सिर्फ़ इक़्तिदार ऐं इक़्तिदार घुर्जे, पर असां इदारनि ते हमला कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। आसिफ अली ज़रदारी इमरान ख़ान जे ताज़े तकरारी बयान जे रद्द अमल में पंहिंजो बयान जारी कंदे चयो आहे त हिकु शख़्स मुल्क में ॾिफेड़ पखेड़ण लाइ हर हद पार करे रहियो आहे। उन शख़्स खे न त मुल्की सालमियत जी परवाह आहे ऐं न ई मुल्की इदारनि जी परवाह करे थो। उन शख़्स खे इक़्तिदार खां सवाइ कुझु नज़र ई कोन थो अचे। हुन वधीक चयो त इदारनि जी बका सां ई मुल्क जी बका आहे। असां कंहिं बि सूरत में पंहिंजे इदारनि ते हमला बर्दाश्त न कंदासीं। आसिफ अली ज़रदारी चयो त 1947 खां वठी हेल ताईं असां क़ौमी इदारनि सां गॾिजी दुश्मन जो मुक़ाबिलो कयो आहे ऐं अॻिते बि कंदा रहंदासीं। दुश्मन हिन भेरे मुल्क अंदरि मौजूदु माण्हुनि खां हमलो करायो आहे। असां पंहिंजी पाक फ़ौज जी क़ुर्बानियुनि ऐं शहादतुनि खे कॾहिं बि नथा विसारे सघूं। असां दुश्मन जी हर साज़िश खे नाकाम बणाईंदासीं। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं तहरीक इंसाफ़ जे सरबराह इमरान ख़ान PTI जे लॉन्ग मार्च ते थियल हमले जो इल्ज़ाम वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह ऐं हिकु हसास इदारे जे अमलदार ते हयो हो।